जी नाज़रीन, अॼु असां कोशिशि कयूं था त एजुकेशन जे हवाले सां जेके स्कूल शेल्टरलेस स्कूल तबाहकारी जो शिकार आहिनि उन्हनि स्कूलनि जे बारे में डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद सां गुफ़्तगू कयूं ऐं उन सां हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पुछंदासीं त जेके बंदि पियल स्कूल आहिनि या स्कूलनि जी ज़बून हाली आहे उन हवाले सां एजुकेशन डिपार्टमेंट कहिड़ा कहिड़ा एफर्ट्स वठे पियो। उन लाइ वठी था हलूं डायरेक्टर एजुकेशन वटि जेके अॼु DO ऑफिस बदीन में मौजूदु आहिनि उन सां गुफ़्तगू कंदासीं। उनखां मौक़िफ़ वठंदासीं त बंदि पियल स्कूलनि खे कीअं बहितर करे सघिजे थो या उन हवाले सां एजुकेशन डिपार्टमेंट कहिड़ा एफर्ट्स वठी रही है। मूंसां गॾु रहिजो, हलूं था डायरेक्टर एजुकेशन सां मिलण। मौजूदु आहियूं नाज़रीन एजुकेशन डिपार्टमेंट में। जीअं त अॼु असां तव्हांखे ॾेखारियो त मुख़्तलिफ़ जेके बदीन ज़िले जा स्कूल आहिनि, जेके प्राइमरी स्कूल आहिनि, मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि, उहे 2003 जे बोर्ड, 2011 जी बोर्ड ऐं उन खां पोइ 2022 जी जेका बोर्ड मुसलसल बरसातुनि में बोर्ड जे करे जेके स्कूल ज़बून थिया आहिनि उन्हनि स्कूलनि जे बारे में असां अॼु एजुकेशन खाते जे असांजे डायरेक्टर मोहतरम साईं अहमददीन मीरानी साहब सां गुफ़्तगू कंदासीं। साईं जन खां पुछंदासीं त बदीन ज़िले जा जेके स्कूल आहिनि उहे स्कूल जेके शेल्टरलेस आहिनि या उहे स्कूल जेके ज़बून हाली जो शिकार आहिनि उन हवाले सां एजुकेशन डिपार्टमेंट हींअर छा करे रही है। जी सर। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त रेन दौरान जेके स्कूल डैमेज थिया हुआ सो गवर्नमेंट ऑफ सिंध एजुकेशन डिपार्टमेंट इंफॉर्मेशन घुरी हुई जेका ऑनलाइन कई हुईसीं त हर हिकु स्कूल जो हेड मास्टर पंहिंजी इंफॉर्मेशन ॾियो त मींहनि जे करे उनजी दीवार किरी पई आहे, वॉशरूम किरी पियो आहे या छतियूं जेके आहिनि स्कूल जी डैमेज थिया आहिनि उनमें हेड मास्टर पंहिंजी PID नंबर लिखी करे उन में ऑनलाइन ई माना वज़ाहत कई हुई। उहा डायरेक्ट ई जेका हुई सेक्रेटरी एजुकेशन वटि पहुती हुई। उन खां पोइ हार्ड कापी में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर्स ऐं असांजा एजुकेशन वर्क्स जे अमलदारनि गॾिजी करे बि सर्वे कई ऐं तालका एजुकेशन ऑफिसर सर्वे कई जेका रिपोर्ट मथे वियल आहे। ऐं इंशाल्लाह जेके बि स्कूल डैमेज थिया आहिनि ड्यूरिंग रेन या शेल्टरलेस स्कूलनि ते कमु हले पियो ऐं इंशाल्लाह जल्द में उनमें टेंडर वग़ैरह थींदा ऐं इंशाल्लाह तालीम जे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध तमामु बहितरीनु उपाउ वठी रही आहे। हिन वक़्तु IBA तरफ़ां बि जेके टीचर्स भर्ती थिया आहिनि सो मेरिट ते थिया आहिनि ऐं तमामु टैलेंटेड उस्ताद आहिनि ऐं असांजा जेके बंदि पियल स्कूल हुआ काफ़ी खुली विया आहिनि ऐं असांजो तालीमी निज़ाम तमामु बहितरीनु हली रहियो आहे। ऐं सभिनी ॾिठो हूंदो ऐं अञा बि असांजी जेका अपॉइंटमेंट थोरी घणी रहियल आहे उहा बि जल्द थी वेंदी ऐं असांजी स्कूल जेके आहिनि तमामु स्कूलनि में जेका तमामु मयारी तालीम हले पई ऐं जेके नवां उस्ताद आहिनि हिन वक़्तु बि इंडक्शन ट्रेनिंग करे रहिया आहिनि जेके बदीन ज़िले हेडक्वाटर आहे कॉलेज ऑफ एजुकेशन में। अॼु बि असां विज़िट कयोसीं त 120 नवां टीचर्स इंडक्शन ट्रेनिंग वठी रहिया हुया। महिरबानी। नाज़रीन, हिन महिल असां मौजूदु आहियूं ॻोठ अलाह जुड़ियो पठाण जिते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मौजूदु आहे। हिते 2 कमरा स्कूल जा त ज़रूरु आहिनि पर पुराणा थी विया आहिनि ऐं हिकिड़ो टीचर हुजण जे करे हिते ज़ाहिर आहे प्रॉब्लम बि अचनि था। पर हिते जी कंपाउंड वाल न हुजणु ऐं वधीक बिल्डिंग न हुजण जे करे, वधीक कमरा न हुजण जे करे ॿारड़ा जेको आहिनि उहो थोरो परेशान आहिनि। सर्दी जी हिन मौसम में हिते जा ॿारड़ा कीअं था तालीम हासिलु कनि, हिते कहिड़ा मसइला आहिनि, हिते जे ॻोठाणनि सां ॻाल्हायूं था, ॾिसूं था हिते मसइला कहिड़ा आहिनि। स्कूल में कंपाउंड वाल कोन्हे ऐं जेको आहे सो बाथ जेको आहे उहो बि फिटियो पियो आहे। पाणी जो मसइलो आहे। ॻोठ तमामु वॾो आहे जंहिंमें हींअर बि अवेलेबल जे करे माण्हू ॿारनि खे घुराए ऐं ॿियो उस्ताद हुजे त तक़रीबन 150-200 ॿार एट ए टाइम हाज़िर रही सघनि था। साईं हीउ असांजो ॻोठ आहे, ॻोठ अलाह जुड़ियो पठाण जो प्राइमरी स्कूल आहे। हिते वॾो ॻोठ आहे पर हिते हिन स्कूल में कंपाउंड वाल न हुजणु ऐं हिन स्कूल जी जेका असां चौधारी न हुजण जे करे ऐं ॿियूं बि हिते जूं जेके काफ़ी बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे ॿार उहे अचनि घटि था तइलीम पिराइण। असल में हिन स्कूल जी जेका आहे उहा मरमत कोन पई थिए ऐं ॿार हिन वक़्तु ॿारनि जो तइदाद आहे तक़रीबन 50 जे अंदरि। जे स्कूल जी बिल्डिंग ठही वञे या कंपाउंड वाल आहे या हिते जी जेका चौदीवारी आहे ऐं या मरमत आहे उहा जे थी वञे ऐं हिते उस्ताद हिकिड़ो आहे। हिते तक़रीबन 2-2 उस्ताद हुजणु घुरिजनि। ॻोठ वॾो आहे त तक़रीबन 200-250 खां मथे शागिर्द हिते अची सघनि था। हिते अर्ज़ी इहो आहे त को बि ऑफिसर न आयो आहे, न अमलो आयो आहे जेको हिते स्कूल 50 खां वधीक ॿार तइलीम हासिलु कनि था। मास्तर हिकिड़ो आहे,
ऐं हिकिड़े अञा बि हिकिड़े मास्तर जी ज़रूरत आहे। बिल्डिंग जो को बि मरमत जो कमु न आहे थियलु। तव्हां ॾिसो दीवार न आहे, न प्लस्तर थियलु आहे, न वाशरूम ठहियलु आहे, का बि हिते मरमत न आहे थियलु। असांजो अर्ज़ु इहो आहे त उन्हनि खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं स्कूल जो जाइज़ो वठनि ऐं कमु कराए ॾिना वञनि जंहिंमें असांजा बच्चा आहिनि तइलीम हासिलु कनि। जीअं त हीअ असांजो स्कूल 2002 खां हली रहियो आहे ऐं उन हिसाब सां ॿार बि अलहमदुलिल्लाह 250 खां 300 पढ़ंदा पिया ऐं उस्ताद हिकु आहे। उन खां अलावा चौदीवारी असांजी जेका आहे सा 9 या 10 महीनो आहे सा किरी पई आहे। सो असां गवर्नमेंट खे अपील कयूं था त अची करे असांजी स्कूल जो जाइज़ो करे ऐं असांखे कमु कराए ॾे। हिन महिल असां ॻोठ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी मिठो शाणी में मौजूदु आहियूं ऐं हीअ जेको स्कूल आहे उहो टेंट में हले पियो। हिन जी बिल्डिंग तबाह थी वई आहे, टेंट में हले थो ऐं हीअ तालके मातली जे गुलाब लेगारी वारे इलाइक़े जो हीअ एरिया आहे। अचो त तव्हांखे वठी हलूं, ॾेखारियूं था त हिन जी पुराणी बिल्डिंग जी हालत छा आहे ऐं पोइ टेंट तव्हांखे ॾेखारियूं था जिते हले थो। ऐं हिते जा ॻोठाणनि जा इंतिहाई हिकिड़ा अहम वीचार आहिनि जेके बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॾिसूं था त ॻोठाणा हिन हवाले सां छा था चवनि। अलाह बख्शाणी ॻोठ हाजी मिठो शाणी। जीअं त असांजे ॻोठ में प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग 2010 खां वठी तबाह थी पई आहे ऐं ज़बून हाल आहे। उन खां पोइ हीउ स्कूल हिकिड़े छपरे में हली रहियो हो जिते ॿारनि खे तमामु सर्दी गर्मी में ॾाढी तकलीफ़ थींदी हुई ऐं वेहण लाइ जाइ बि थोरी आहे। ऐं हींअर असांखे बरसातनि खां पोइ ही टेंट हिकिड़ो मिलियो आहे जेके तक़रीबन 2 महीना खनि थिया आहिनि। हाणे असां इन में ॿार पढ़ाए रहिया आहियूं। महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल हाजी मिठो शाणी जी बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे त जीअं ॿार आसानी सां उते पढ़ी सघनि। ॻोठ हाजी मिठो शाणी ऐं हीअ असांजो स्कूल आहे। तव्हां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। तक़रीबन 10-12 सालनि खां वठी असांजी हीअ बिल्डिंग ज़बून हालत में आहे ऐं असांजा ॿार जेको सो सर्दीअ में साइड में हिकिड़ो ॻोठ आहे, पंधु करे वेंदा आहिनि। असांखे वॾी तकलीफ़ आहे स्कूल जी ऐं असांजा जेके आला ऑफिसर आहिनि, तइलीम खाते जा जेके वॾा ऑफिसर आहिनि, असांजी अपील आहे, गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे हिते स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे जीअं त असांजा ॿार जेको सो सहुले नमूने सां तइलीम हासिलु करे सघनि। प्राइमरी टीचर अहमद खान मुंहिंजो नालो आहे ऐं प्राइमरी टीचर आहियां। गुलाब लगारी मां मूं रिटायर 2012 कई आहे ऐं उन खां पोइ हीअ असांजो स्कूल जेको पुराणे ज़माने में वही 95-96 खां ठहियलु आहे। पर असांजो स्कूल जेको आहे सो तक़रीबन 2010 खां जीअं बंदि थियो आहे तीअं बंदि आहे। पर झूपड़ी में हले पियो हेॾां। वरी ॿिए ॻोठ थोरो पासे में ॻोठ आहे, असांजा घर आहिनि ॿिया, असांजा माइट उते। हाणे असांजो स्कूल जेको आहे हुनजी हालत जेका आहे त तमामु ज़बून आहे। जी नाज़रीन, हिन महिल असां मौजूदु आहियूं सूफ़ी आबाद जो जेको गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं उन सां गॾोगॾु यूसी माणक लगारी, यूसी गुलाब लगारी ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं था। हिते जा स्कूल इंतिहाई ज़बून हालत में आहिनि। हिते जा जेके सूफ़ी फ़नकार आहिनि उहे बि इन हवाले सां असां सां ॻाल्हि ॿोल कंदा, उन्हनि जी बि एक्सपर्टीज़ तव्हांखे ॿुधायूं था। अचो त हिते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं हिते जी तालीम जी तबाहीअ जो ज़िम्मेवार कंहिंखे क़रार था ॾियनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं आचार कुमार ॻोठ शादमान लिगारी खां अर्ज़ु पिया करियूं त असांजी ही स्कूल जेका आहे ॾिसो पिया त इमारत बिल्कुलु ज़बूं हालत में आहे ऐं हिते चापड़ किरी रहिया आहिनि। सॼी इमारत ज़बूं हालत में आहे, न फर्नीचर आहे न मास्तर आहे। गुज़िरियल 5-6 सालनि खां हीअ स्कूल बंदि आहे ऐं असां काफ़ी दफ़ा ज़िले इंतिज़ामिया जेके एजुकेशन जे हवाले सां असां उन्हनि खे बि अर्ज़ु कयोसीं, काफ़ी दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, काफ़ी मीडिया में बि असां जेको हिते आवाज़ु उथारियोसीं। पर असांजी तरफ़ हिन स्कूल जी तरफ़ केरु बि न को ॾिसे पियो, न ई केरु असांजी ॿुधे पियो। असांजे आला अख़्तियारनि खां इहा घुराए त असांजे ॿारनि जी तइलीम खे बचायो वञे। असांजा ॿार जेके हिते तइलीम जहिड़े ज़ेवर खां मुतासिर थियनि पिया, उहे हितां खां गुलाब लिगारी जेको 2 किलोमीटर अहिड़ी सर्दी जी हालत में जेको हितां खां पंधु करे वेंदा आहिनि, असांजे बचड़नि जी हालत कहिड़ी थी थिए। असां सिर्फ़ु इहो ई था चऊं, हर वक़्तु असां आला हुकाम खे, सिंध हुकूमत खे, एजुकेशन जा जेके मिनिस्टर आहिनि उन्हनि खे, असां ज़िले इंतिज़ामिया खे इहो अर्ज़ु था करियूं, पुरज़ोर अपील था करियूं त महिरबानी सां असांजे ॻोठ शादमान लिगारी जे जेका स्कूल आहे उते उनखे फर्नीचर ॾिनो वञे, हुनजी स्कूल जी तइमीरात कराई वञे। नाज़रीन, अॼु असां बदीन ज़िले जे तमामु उन्हनि इलाइक़नि में वियासीं जिते जे स्कूलनि जी हालत तमामु घणी ख़राबु, किथे तालीमी हवाले सां उस्तादनि जी खोट आहे त किथे बिल्डिंगूं कोन्हे ऐं किथे वरी बिल्डिंगूं ऐं ॿार आहिनि त उते वरी पढ़ाइण वारो माहौल कोन्हे। बहरहाल बदीन ज़िलो जेको 2001 जे ज़िलज़िले, 2003 जी ॿोॾि, 2011 जी ॿोॾि ऐं 2022 जी जेका ॿोॾि, इन्हनि
हिते जे स्कूलनि जे समूरे इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह करे छॾियो आहे। इन हवाले सां असां कोशिशि कईसीं त मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञूं, उते जे ॿारड़नि सां, उते जे वॾड़नि सां, उते जे ॻोठाणनि सां, उते जे तालीमी माहिरनि सां बि ॻाल्हियूं करियूं। उन सां गॾोगॾु असां कोशिशि इहा कई त असां डायरेक्टर एजुकेशन सां बि ॻाल्हि ॿोल कई ऐं उनजो मौक़िफ़ तव्हांजे अॻियां पेश कयो। दानिश बकारी सां गॾु यूनिस बकारीअ खे ईंदड़ कंहिं प्रोग्राम ताईं इन दुआ सां इजाज़त ॾियो त जिते बि अव्हांजो पेर हुजे उते ख़ुशियुनि जा ढेर ऐं ख़ैर ई ख़ैर हुजे। अल्लाह निगहबान।